चंबल हिक चमड़ीअ जी अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें खल जे मथां ॻाढ़ियूं ॻोढ़ियूं या ककरनि ऐं कंहिं नक्शे जियां वॾा चुटा बणिजी वेंदा आहिनि। उन्हनि में लगातार घणी मिठी खारस बि थींदी आहे ऐं उन्हनि दागनि में सूर बि रहे थो। आमतौर ते मेडिकल साइंस में इन जो को ख़ातिर ख्वाह इलाज नाहे सम्झियो वेंदो। तंहिं हूंदे बि मुख़्तलिफ़ क्रीमुनि, गोरियुनि ऐं इंजेक्शन्स जी मदद सां उन ते ज़ाब्तो ज़रूर आणे सघिबो आहे। जॾहिं त इन जो को बि इलाज नाहे वारी ॻाल्हि बि बिल्कुलु ग़लति आहे। तव्हां थोरे वक़्त ताईं लगातार एहतियात दवाउनि जे इस्तेमाल तोड़े मुख़्तलिफ़ घरेलू टोटकनि ज़रिए इन बीमारीअ मां मुकमल तौर ते जिंद छॾाए सघो था। अॼु असां अव्हां जे लाइ अहिड़ा सवले में सवला टोटका आंदा आहिनि जंहिंजी मदद सां तव्हां चंबल जी बीमारीअ मां छुटकारो माणे सघो था। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त ॾहीअ जे ज़रिए चंबल जो इलाज मुमकिन आहे। जेकॾहिं तव्हां चंबल जे मर्ज़ में मुब्तला आहियो ऐं तव्हांखे घणी तकलीफ़ महसूस थिए थी त तव्हां ॾही खाई तोड़े ॾहीअ खे उन जाइ ते इस्तेमाल करे इन मर्ज़ मां जिंद छॾाए सघो था। इन सां गॾु हिकु अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायूं था जेको तव्हांखे इन मर्ज़ मां छुटकारो ॾियण लाइ तमामु बहितरीन साबित थींदो। नुस्ख़ो ठाहिण लाइ तव्हां 2 किलो ॾहीअ जा खणो, उनखे कंहिं कपिड़े में ॿधी उन मां पाणी कढी वठो। ॾहीअ मां निकितल पाणीअ में 2 खां 3 चमचा सरेह जो ॿिज विझी उन जो स्क्रब ठाहे वठो। इहो स्क्रब ॾींहं में 3 भेरा चंबल वारे ज़ख़्मनि ते लॻायो। लगातार 3 ॾींहंनि जे इस्तेमाल सां ई तव्हांखे दंग कंदड़ नतीजा नज़र ईंदा। उन खां सवाइ थोरे मिक़दार में सिरको खणी उन जे हिसाब सां पीठल फिटकी उन में विझी उन जी पेस्ट ठाहे वठो। इहा पेस्ट बि चंबल जे ज़ख़्मनि ते ॾींहं में 3 भेरा इस्तेमाल कयो। थोरे ई ॾींहंनि में तव्हांखे न रुगो चंबल जी तकलीफ़ मां सुकून महसूस थींदो पर तव्हांजी इन मर्ज़ मां बि जिंद आजी थी वेंदी।